नाज़रीन हाणे अवां खे ॼाम शुरू वठी हलंदासीं जिते सिंध एक्शन कमेटी पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई पई वञे। अवां खे लाइव ॾेखारियूं पिया। पंहिंजे जेब ख़र्ची जे लाइ तीनवाल करणु शुरू करे छॾियो त वफ़ाक़ सां उन जा मामला त पहिरीं ॻाल्हि इहा त सिंध जी मिल्कियत असांजो इख़्तियार मञो, असांजो हिसो पती तव्हां घणो तय कंदो। लायन शेयर जेको आहे उहो सिंध हुकूमत ते वञे, ज़रदारी ॾे वञे त हू उन्हनि सां उन्हनि ते टकराए। असांजो बिल्कुलु कंसर्न अलॻि आहे। असांजो कंसर्न इहो आहे त ही ॿेट जेके आहिनि सिंध जी जाग्राफिकल हदूं आहिनि। 1947 खां वठी जेका बि सिंध जी जाग्राफिकल हदूं आहिनि आइन में तयशुदा आहिनि, उन तहत ॿेट सिंध जो हिसो आहे, सिंध जी जाग्राफिकल हिसो आहे। उनखे टोड़ण जो मक़सदु इहो आहे त सिंध जी तव्हां जाग्राफी क़ौमी वहदत सां हथचुरान करे उनखे टुकर टुकर कयो पिया। जेकॾहिं सिंध इन ॻाल्हि ते ख़ामोश रहंदी त पोइ सुभाणे कराची धार थी वेंदो, पोइ सुभाणे ॿिया इलाइक़ा त इंतिज़ामी बुनियादुनि ते धार करे छॾींदा। इन करे सिंधियुनि जे इम्तिहान जो वक़्तु आहे त सिंध जा माण्हू 15 तारीख़ सिंध एक्शन कमेटी, सिंधी माण्हुनि जूं ॿ गुरू आहिनि न त सिंधी कॉन्फ्रेंस गॾु थियो। अॼु असीं माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं त असीं कॉन्फ्रेंस न, पर असीं समूरा जेके वतन परस्त माण्हू आहियूं, फ़ौरियतन जे फ़लसफ़े में यकीन रखूं था, असां सभु गॾु आहियूं। अॼु हाणे सिंधी माण्हुनि जो इम्तिहान आहे त सिंधी माण्हू असांजे गॾियल सॾ खे 15 तारीख़ केॾी मोट ॾींदा। आया लखनि जी तइदाद में सिंधिया माण्हू गॾु थियनि था या नथा थियनि, पंहिंजी ज़रूरतुनि, हिमतुनि, गैरतुनि ऐं वतन परस्ती जो हिकु शानदार लाज़वाल मुज़ाहिरो कनि था या नथा कनि। त इन जे करे सिंध जे माण्हुनि खे 15 तारीख़ एक्शन कमेटी जे सॾ खे भरपूर मोट ॾियणु खपे। असांजो काफ़िलो 1 बजे शाहराह फैसल तां FTC सेंटर जेको गोरा कब्रिस्तान जे नाले सां मशहूर पुराणो चौक आहे, हींअर हुते FTC सेंटर खुलियो आहे, इन रोड खां शाहराह फैसल खां हलंदो ऐं महराण चौक ते महराण होटल ते पहुची उतां खां पहिरें पंधु हलणु शुरू कंदो फुआरा चौक ताईं गवर्नर हाउस जे साम्हूं। छो जो सदर जो नुमाइंदो जेको आहे उहो गवर्नर हूंदो आहे, वफ़ाक़ जो नुमाइंदो गवर्नर हूंदो आहे। इन करे गवर्नर हाउस जे साम्हूं वेही असां लखा करोड़ा इंसान सिंधी पंहिंजे दर्द जी, पंहिंजे तकलीफ़ जे, पंहिंजे वतन जी तकलीफ़ जी सूरत हाल जो इज़हार कंदासीं। उन जे ज़रिए वफ़ा खे पैगाम पहुचाइणु चाहियूं था त तव्हां सिंध जे माण्हुनि खे दीवार सां न लॻायो, बग़ावत लाइ आमादा न कयो ऐं इन जे करे ही नाजाइज़, इलीगल, अनकॉन्स्टिट्यूशनल जेको ऑर्डिनेंस इहो वापसि वठो ऐं सिंध जी जाग्राफी सां हथचुरान बंदि कयो। उम्मीद आहे त सिंध जा माण्हू 15 नवंबर ते भरपूर तरीक़े सां शरीक जेके एक्शन कमेटी इनमें क़ौम परस्त पार्टियूं बि आहिनि ऐं तरक़ी पसंद पार्टियूं शामिल सिंध जी सतह ते इहा एक्शन कमेटी ठाहीसीं ऐं उन एक्शन कमेटी पहिरियों जलसो ऐं मुज़ाहिरो तव्हां हैदराबाद शहर में ॾिठो जेको जंहिंमें लखे माण्हू गॾु अची पिया। उन्हनि में तव्हां साफ़िन बि ॾाढो सुठो किरदारु अदा कयो। ऐं हाणे असां अॼु जेकी असांजी गॾिजाणी थी आहे सरबराह गॾिजाणी, उन में इहो तय कयो अथऊं त कराची में 15 तारीख़ लखनि जी तइदाद में गॾु थींदासीं ऐं उन्हनि में असीं सभिनी सिंधी माण्हुनि खे, ख़ुसूसन जेके सिंधी माण्हू आहिनि उन्हनि खे अपील था करियूं उहो उन्हनि में शरीक थी हिन मुज़ाहिरे खे कामयाबु बनाइनि। ॿेट जेके आहिनि उहे आइन जे तहत इहो सिंध जो हिसो आहे। ॿेट, समुंड ऐं उन सां गॾोगॾु ज़मीनूं, उन सां डबल, इहे सभु सिंध जो हिसो आहे। ही पीपल्स पार्टी वारनि इन्हनि कोशिशि इहा कई आहे त सभु असीं ज़मीन बि विकिणी छॾियूं ऐं उन्हनि ते बि कब्ज़ो करायूं ऐं ख़ुदि ॿेटनि ते कब्ज़ो करायूं, समुंड ते कब्ज़ो करायूं ऐं जबल ते कब्ज़ो करायूं। ऐं लिक छुप में ही जेके आहिनि से राति जे विच में फ़ैसिला कंदा आहिनि। पहिरीं कराची खे वफ़ाक़ कमेटी खे चई छॾनि, कराची कमेटी ठाहे छॾनि, उन खां पोइ ॿेट बि हिननि जी नाज़रीन, जामशोर में सिंध एक्शन कमेटी जा अॻवान गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। कादिर मक्सी जो चवणु आहे त असां सभु गॾु आहियूं। हाणे सिंध जे माण्हुनि खे सिंध एक्शन कमेटी जे सॾ खे भरपूर मोट ॾियणी पवंदी। संदसि इहो बि चवणु हो त वफ़ाक़ खे चवंदासीं त सिंधी माण्हुनि खे भित सां लॻाइण बंदि करियो, सिंध जो अवाम सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कंदो।
बिल्कुलु नाज़रीन, डॉक्टर कादिर मक्सी जो वधीक चवण हो त 15 नवंबर ते कराची में हज़ारे सिंधी गॾु थींदा। सिंध जो अवाम सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कंदो। ॼाम शोरो में सिंध एक्शन कमेटीअ पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई पई वञे, जंहिंमें डॉक्टर कादिर मक्सी ॻाल्हाईंदे चयो आहे त बेटनि जे मामले ते अगरि ख़ामोश रहंदासीं त सुभाणे कराची बि असां खां खसियो वेंदो। 15 नवंबर ते असां हिकु भेरो ॿीहर जलसे जी सूरत में गवर्नर हाउस ॾांहुं वेंदासीं ऐं बेटनि जी विरासत ख़िलाफ़ एहतजाज कंदासीं। उन्हनि जो मौक़ो वञा पियो। डॉक्टर कादिर मक्सी जो चवण आहे 15 नवंबर ते कराची में हज़ारे सिंधी गॾु थींदा। सिंध जो अवाम सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कंदो। ॼाम शोरे मां अवां खे ॿुधायूं पिया। सिंध एक्शन कमेटी जा अॻवान गॾियल तौर प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। डॉक्टर कादिर मक्सी जो चवण आहे त सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि, उहे कॾहिं बि न विराइबा। अवां खे ॿुधायूं पिया। संदसि इहो बि चवण आहे त बेटनि ते कब्ज़ो करणु न ॾिनो वेंदो। ॼाम शोरो में सिंध एक्शन कमेटीअ पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई पई वञे। ॼाम शोरो में सिंध एक्शन कमेटीअ पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई पई वञे। कादिर मक्सी जो चवण आहे त बेटनि जे मामले ते अगरि ख़ामोश रहंदासीं त सुभाणे कराची बि असां खां खसिजी वेंदो। 15 नवंबर ते असां हिकु भेरो ॿीहर जलसे जी सूरत में गवर्नर हाउस ॾांहुं वेंदासीं ऐं बेटनि जी विरासत ख़िलाफ़ एहतजाज कंदासीं। 15 नवंबर ते कराचीअ में हज़ारे सिंधी गॾु थींदा। सिंध जो अवाम सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कंदो।